कराची में बहरिया टाउन खिलाफ धरणे खां पोइ पुरअमन कारकुननि जी गिरफ़्तारियुनि वारे वाक़े खिलाफ सिंध एक्शन कमेटी पारां 9 जून ते एहतजाज करण जो ऐलान कयो वियो आहे। उन सिलसिले में SUP सरबराह सैयद जलाल महमूद शाह, डॉक्टर कादिर मक्सी, रियाज़ चांडियो ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त बहरिया टाउन खिलाफ सिंधी अवाम जो धरणो पुरअमन हो। हिक साज़िश तहत बाहियूं ॾियण ऐं भञ-ड्राह जा वाक़िया कराया विया। शरपसंदनि सां सिंध एक्शन कमेटी जो को वास्तो नाहे। हिन चयो त धरणे दौरान पुलिस पुरअमन कारकुननि ऐं मुज़ाहिरीन खे तशद्दुद जो निशानो बणायो ऐं केतिरनि ई कारकुननि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। उन मौक़े ते STP चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी चयो त सिंध जी ज़मीननि ते कब्ज़े में PP सरकार मुलविस आहे। सिंध सरकार फौरी तौर इस्तीफ़ा न ॾिनी त असांजी ईंदड़ मंज़िल सिंध असेंबली जो घेराव हूंदो। हिन चयो त एहतिजाजी इज्तिमा सिंध हुकूमत जे ख़िलाफ़ अवामी रेफरेंडम हो। सिंध हुकूमत सिंध जी ज़मीननि ऐं क़ौमी मुफ़ादनि जी तहफ़ुज़ में नाकाम साबित थी आहे। उन करे पीपल्स पार्टी सरकार खे फौरी तौर इस्तीफ़ा ॾियणु घुर्जे।